नाज़रीन आवाज़ न्यूज़ में भलीकार आया बिशारत सुमरो आया संझा सैयद हल्ला से हेडलाइन से मुल्क की मौजूदा सूरत हाल ते सुप्रीम कोर्ट पारां वरितल पाण मुरादी नोटिस जे ॿीहर ॿुधणी थींदी। चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान जस्टिस उमर अता बंदियाल की सरबराही में 5 रुकनी लार्जर बेंच ॿुधणी कंदी। इमरान खान पाकिस्तान के आइन के बाहि ॾेई छॾी है। पाकिस्तान में अड़े निज़ाम की ज़रूरत है जिते गैर जमहूरी हुकूमत इक़्तिदार में न अचे। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो बयान चवे तो मुल्क में मज़बूत निज़ाम आणण लाइ सुधारन की ज़रूरत है। 3 अप्रैल असांजी कामयाबी जो ॾींहुं है। आइन के छियो रसायो। अमेरिका के ॿीहर वज़ीर आज़म इमरान खान के इल्ज़ामन के रद्द करे छॾियो। अमेरिकी पढ़े खाते के तर्जुमान नीड प्राइस चयो आहे त असां कंहिं बि हिक सियासी पार्टी की हिमायत न कंदा, पर अमेरिका ते लॻायल इल्ज़ामन में का बि हक़ीक़त नाहे। अमेरिका आइन जे पुरअमन बालादस्ती जमहूरी उसूलन कानूनन की हुक्मरानी और उन तहत बराबरी के उसूलन की हिमायत करे थो। सदर वज़ीर आज़म स्पीकर और डेप्टी स्पीकर आइन के टोड़ियो। मामूली गाल ना है। मुल्क जो आइन इमरान खान टोड़ियो है। सदर भी मुलविस है। नज़रू सुप्रीम कोर्ट ते आहिनि। ॾिसूं था त कहिड़ो फ़ैसिलो थो अचे। अॻूणे वज़ीर आज़म शाहिद खाकान अब्बासी जो इस्लामाबाद जे एहतसाब अदालत ॿाहिरां मीडिया सां ॻाल्हियूं चयाईं। रुगो करप्शन बचाइण लाइ आइन खे टोड़ियो वियो आहे। हथ ठोकियो एहतसाब 4 सालनि ताईं जारी रहियो। छा अपोजिशन मेंबर गद्दार आहिनि, साज़िश में मुलविस आहिनि? मौजूदा हालत में इमरान खान अवाम के गुमराह कर रहियो आहे। इमरान खान अवाम के गुमराह करे मुल्क में डफेड़ करण चाहे तो। वो पंहिंजी हुकूमत ख़त्म करे जश्न मल्हाए रहियो आहे। सूबाई वज़ीर सईद गनी की कराची में प्रेस कॉन्फ्रेंस चई मुल्की मैशत जो जनाज़ो कढंदड़ इमरान खान तारीख़ी महांगाई कई है। पीपी जे लॉन्ग मार्च में अवाम इमरान खान ते बेएतमादी जो इज़हार किया। बेएतमादी रिथ पेश थियण बाद इमरान खान वटि असेंबली टोड़ण जो अख्तियार ही न है। नून लीग के सदर शहबाज शरीफ की जमानत रद्द करने वाली दरख्वास्त खारिज करण जो लिखत में फैसलो। अदालत FIA की दरख्वास्त रद्द करे छड़ी। 5 सिफ़रनि ते बदल फैसलो जारी। जमानत रद्द करण जो इख्तियार रुगो हाई कोर्ट वटि आहे। हाई कोर्ट वटि आइन तहत बेशुमार इख्तियार आहिनि। लिखत में हुक्मनामो जारी। अॻूणे DG FIA बशीर मेमण जो अबूरी ज़मानत ते लाहौर के सेशन कोर्ट में ॿुधणी। अदालत बशीर मेमण जी अबूरी ज़मानत में 26 अप्रैल ताईं वाद करे छॾी। बशीर मेमण उमिरि ते हुअण सबबि अदालत में पेश न थी सघियो। सिंध असेंबली जो स्पीकर आगा सिराज दुरानी ऐं ॿिया एहतसाब अदालत में पेश। अदालत बिना के कार्रवाई के केस की ॿुधणी मुलतवी करे छॾी। स्पीकर आगा सिराज दुरानी चयो आहे त जंहिं छके ते PTI वारा जश्न पिया मल्हाइनि उहो खेनि इची में पवंदो। स्पीकर आइन ख़िलाफ़ वञे थो त उन ख़िलाफ़ एक्शन थी सघे थो। असांजी कोशिश आहे त मुल्क में बहितरी अचे। सकरन वेझो ॻोठ मोहम्मद ज़रदारी वासिन ने 3 औरतुनि तरफ़ां रोड़ी केनाल में मुबैना तौर टपोड़े आपघात की कोशिश। औरत सत भराई बुढ़ी फोती वई। 2 औरतुनि के मक़ामी माण्हुनि बचाए वरितो। आई दादू भरसा और नेक वोमन सोलंगी में पानी के तालाब में लाश ठायो। फौती पीराणो सोलंगी की लाश के कोठाणन पारां सिविल अस्पताल मुंतकिल किया वियो। मदेजी वेझो गाय जा बस स्टॉप ते तेज़ रफ्तार मज़दा जो गॾा गाड़ी के टक्कर। 1 नौजवान फौत, 3 ॼणा ज़ख़्मी, अस्पताल मुंतकिल। करोंडी वेझो मज़दा जो टक्कर लगण सबब नींगरी पायल बागड़ी फौत थी वई। पुलिस मज़दा ड्राइवर के गिरफ्तार करे वरितो।